जय झूलेलाल, मां मोहित सेतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 16 सेप्टेम्बर 2023, छंछर जो ॾींहुं, हिंदू महीनो भाद्रपद मास शुक्ल पक्ष जी एकम तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार में या पंहिंजे कार्यस्थल ते काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। अॼु धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं अॼु जो ॾींहुं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु कोई आकस्मिक घटना जो सामनो थी थो सघे। ख़ासि करे अॼु हुननि खे वाहन तमामु ध्यान सां हलाइणो आहे। घर मां निकिरण खां पहिरियों मृत्युंजय मंत्र जो नालो चई करे निकिरंदा त बहितर रहंदो। स्वास्थ्य हुननि जो ठीकु रहंदो ऐं ॾींहुं बि सुख सां ई गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। यात्रा सां लाभ थियण जी बि संभावना आहे। अॼु जो ॾींहुं धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते सुख संपदा जी प्राप्ति थींदी। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। मन अॼु तमामु ख़ुशि रहंदो, तॾहिं सुखपूर्वक गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठा आहिनि। तव्हांखे अॼु जेतिरो थी सघे पंहिंजो मन ऐं बुद्धि बि स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। अॼु तव्हांखे थकावट या तनाव सां भरियल ॾींहुं महसूस थी थो सघे। बाक़ी अॼु जो ॾींहुं तव्हांजे लाइ साधारण ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु मति भ्रम यानी इल्यूजन पैदा थी था सघनि, त हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि थोरो ई ध्यानु लॻाइण सां भाग्य अॼु हुननि खे पूरो साथ ॾींदो। धन जी बि प्राप्ति थींदी ऐं स्वास्थ्य बि हुननि जो सुठो ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु अवॉइड करणो आहे, न त हुन सां धन हानि थियण जी आशंका आहे। अॼु जेतिरो थी सघे मां लक्ष्मी जी उपासना करणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु धन धान्य जी प्राप्ति, समाज में मान सम्मान में प्रतिष्ठा मिलण जी भी संभावना आहे। अॼु स्वास्थ्य हुननि जो तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु जेतिरो थी सघे पंहिंजो ॾींहुं तमामु शांतीअ सां कटणो आहे, न त वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य में डप या घबराहट भी महसूस थी थो सघे, त हनुमान जी उपासना अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थी थो सघे, पर पंहिंजो मन ऐं बुद्धि पॉजिटिव रखी करे सुठा वीचार रखी करे ॾींहुं हलाईंदा त सभु कुझु सुठो थी वेंदो। अॼु भगवान गणेश जी पूजा तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या पंहिंजे रिश्तेदारनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। गांइ खे चारो खाराइण तव्हांजो ॾींहुं अञा बहितर करे थो सघे। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। अगरि जाम टाइम खां बीमारी सताए थी त बीमारियुनि जो बि अॼु नाश थी वेंदो। अॼु कार्यस्थल ते सुख संपदा जी प्राप्ति, धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां निकिरंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। 14 मुखी रुद्राक्ष। त अॼु जे एपिसोड में ॿुधाईंदासीं
छा फ़ाइदा आहिनि चोॾामुखी रुद्राक्ष धारण करण जा। त अगरि तव्हांखे खपे कि तव्हांजी जेका सिक्स सेंस जेके इंट्यूशन्स असां चवंदा आहियूं, ऐं अगरि तव्हां डिवोशनल फील्ड में आहियो या प्रेडिक्शन कंदा आहियो त चोॾामुखी रुद्राक्ष धारण करण तव्हांजे लाइ अत्यंत लाभदायक मञियो वेंदो आहे। त अगरि तव्हां सचे दिल ऐं सची श्रद्धा सां भगवान शिव जी पूजा करे इहो रुद्राक्ष खे धारण कंदा त तव्हांजो सिक्स सेंस यानी कि इंट्यूशन्स वधंदा रहंदा ऐं तव्हांखे सही राह ॾेखारींदा रहंदा। हिन जो जेको भगवान आहिनि उहे आहिनि स्वयं भगवान शिव। हिन जो जेको ग्रह रिलेटेड आहे उहो आहे शनि। त अगरि शनि जी कुदृष्टि तव्हांजे मथां पए थी या शनि जी दशा हलंदी हुजे त इहो चोॾामुखी रुद्राक्ष धारण करण तव्हांजे लाइ अत्यंत लाभदायक थींदो। हिन जी जेके राशि आहिनि उहे आहिनि मकर ऐं कुंभ राशि। त अगरि तव्हां हिननि ॿिन्हिनि राशि वारा आहियो त चोॾामुखी रुद्राक्ष धारण करण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। हिन जो जेको मंत्र आहे उहो आहे ओम नमः। वरी तो ॿुधायां, ओम नमः। इहो नित्य जाप करण सां तव्हांजो सिक्स सेंस जेको इंट्यूशन पावर आहे उहो वधंदो रहंदो ऐं भगवान शिव जी कृपा बि तव्हांजे मथां हमेशह बरसंदी रहंदी। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे विधि जी जो, जेके लखनऊ उत्तर प्रदेश जा रहंदड़ आहिनि, ऐं हुननि जो इहो सवाल आहे कि हुननि जे घर में जाम क्लेश था रहनि। त विधि जी तव्हांजे कुंडली जे हिसाब सां काई बि इहा चिंता करण जी तव्हांखे ज़रूरत न आहे। सिर्फ़ ऐं सिर्फ़ इहो कजो कि सुबुह जो ऐं शाम जो घर में ॾीओ ॿारियो। थी सघे त शाम जो टाइम ते हर ऑल्टरनेट डे ते कपूर ॿारे करे घर जे हर हिकु कोने में ॾेखारियो त सकारात्मक ऊर्जा जो वास रहंदो। हिकिड़ो रुद्राभिषेक पंहिंजे ब्राह्मण सां कंसल्ट करे कराईंदा त भगवान शिव तव्हांजे पूरे परिवार जे मथां असीम कृपा बरसाईंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।